THN न्यूज़। नाज़रीन, वॻण खां ख़बर शामिल करूं था त एरीगेशन खातो मुकमिल तौर गैर फ़ाल। वॻण ऐं भरपासे जे ॻोठनि खे मिलाईंदड़ केतिरियूं ई पुलियूं ज़बून हालीअ जो शिकार बणिजी वियूं। रहवासी सख़्त परेशानीअ खे मुंहुं ॾियण लॻा। ख़बर मूजिबि वॻण ऐं भरपासे में गुज़रंदड़ सिम शाख, कूर शाख, मीरवा शाख ऐं घट शाख ते क़ाइमु ॻोठनि खैरो ख़ान जतोई, थरड़ी हाशिम, आली खबड़, मलूक तुन्यो, माई दरबान, लुंडी शाख ऐं अलीअ साहबो जूं पुलियूं ज़बून बणिजी वियूं। गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां मरमत न थियण करे पुलियूं हंधा हंधा टुटी पियूं। चूंडियल नुमाइंदनि समेत ज़िलई इंतज़ामिया जी कंहिं बि अमलदार नोटिस न वरितो। उन सिलसिले में शहर जे सियासी समाजी अॻुवाननि THN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त एरीगेशन खाते जी नाअहलीअ सबबि वॻण ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ शाख़ुनि ऐं वाहन जूं पुलियूं ज़बून हालीअ जो शिकार बणिजी वियूं आहिनि। गुज़िरियल 50 सालनि खां पुलियुनि जी मरमत नाहे कई वई, जॾहिं त ॻोठ खां शहर ॾांहुं आमदरफ़्त में सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। चूंडियल नुमाइंदा वोट वठण वक़्तु आसरा ॾेई हलिया वञनि था। असां सख़्त परेशानीअ जो शिकार आहियूं, केर बि ॿुधण वारो नाहे। हुननि वधीक चयो त ज़िलई इंतज़ामिया वटि किरोड़े रुपयनि जी बजट मौजूदु हूंदे बि को ख़र्च करण लाइ तयारु नाहे। ज़बून पुलियुनि में खॾा पइजी विया आहिनि, कंहिं बि वक़्तु हादिसो पेश अची सघे थो। असीं MNA आमिर मक्सी, MPA बुरहान चांडियो ऐं DC कंबर जावेद नबी खोसो खे अपील करियूं था त खुदारा नोटिस वठी नयूं पुलियूं तमीर कराए ॾिनियूं वञनि त जीअं हितां जो अवाम सुख जो साहु खणी सघे।